नाज़रीन, काज़ी अहमद में सिविल सोसाइटी पारां मुतालिबनि जी मञता लाइ एहतजाज कयो वियो आहे। इन हवाले सां ॾिसूं था धरती टीवी जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार अली टांवरीअ जी ही रिपोर्ट। जब काज़ी में सिविल सोसाइटी सियासी समाजी तंजीम पारा काज़ी में तालका अस्पताल के अपग्रेडेशन और बुनियादी मसला उन खिलाफ सख्त एहतजाज कराया पुछूं था छा चवण है। ही एहतजाजी रैली है यह मजबूरन असां कढी है छो तो काज़ी मंद तालका अस्पताल अड़ो सेंटर है अड़ी पॉइंट है जो कौमी नेशनल हाईवे का वने थी कराची का कश्मीर ताईं उते इंसानी सहूलियतूं बुनियादी जेके ज़रूरतूं उन जी अणहूंद ऐं खोट जंहिं लाइ काज़ी मंद वासियुनि ॾाढो लिखियो ॾाढो एहतजाज कयो पर को उते खर्ते कोन थो ख़बर न आहे असांजा चोलियल नुमाइंदा अकारे जो पटियूं ॿधी अखियुनि ते किथे वेठल आहिनि। हॉस्पिटल खां गॾोगॾु जेके शहर में दीगर असांजूं अण सहूलियात आहिनि उन्हनि लाइ हिकिड़ी जदोजहद जो हिकिड़ो बुनियाद विधो वियो आहे। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते हिकु शहरी जे नाते हिननि दोस्तनि सां गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला हॉस्पिटल जो जेको इशू आहे उहो मेजर इशू आहे छो त नेशनल हाईवे ते रोज़मर्रा जा असां वटि हिते हादसा थियनि था, सहूलियात जी खोट आहे जंहिंजे लाइ असां दोस्तनि सां गॾिजी करे जदोजहद कंदासीं ऐं पंहिंजी पार्टी जी क़यादत ताईं बि हिननि दोस्तनि खे वठी करे जेके असांजे शहर जूं बुनियादी सहूलियतूं आहिनि उन्हनि में असां दोस्तनि सां सहकार कंदासीं। हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त ख़ुदा राही ज़िलो सदर ज़रदारी जो पंहिंजो ज़िलो आहे ऐं हिन ज़िले में हेॾो वॾो अञा असां सां छो पियो चुकियो वञे। सॼो अस्पताल जो खानो ख़राबु आहे ऐं डॉक्टर न आहिनि जेके आहिनि या ॿिया मुलाज़िम उहे सभई मुख़्तलिफ़ जेको आहे सो वक़्तनि ते पंहिंजे कमकार सां लॻा पिया आहिनि, कंहिंखे बि अस्पताल जो फ़िक्र न आहे। उन जे करे असां सिविल सोसाइटी वारनि इहो फ़ैसिलो कयो त हाणे असां सभिनी खे अॻियां अची ऐं हिन जे लाइ पंहिंजी कोशिशि करणी पवंदी। असांजे ट्रामा सेंटर जेको आहे उहो बाक़ाइदे हिकिड़े ट्रामा जी हैसियत में आहे। उन जे लाइ अॼु असां सिविल सोसाइटी जा दोस्त हिते गॾु थिया आहियूं ऐं असां हुकूमत खे पुरज़ोर अपील था कयूं त जल्द अज़ जल्द तालका अस्पताल काज़ीमंद खे तालके जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। त नवाब वली मोहम्मद जेका काज़ीमत खां जे तालके में आहे उहा क़ौमी शहराती अस्पताल आहे। उन अस्पताल में काफ़ी अरसे खां डॉक्टर मुक़ररु थी सघियो आहे, न ई उहा अपग्रेड थी आहे, न उनमें का एमरजेंसी सहूलियत आहे। असां पुरज़ोर मुतालबो था कयूं चूंडियल नुमाइंदनि खां हितां जे हुक्मराननि खां त ख़ुदारा तालके काज़ीमत जे अस्पताल में जेके घुरिबड़ सहूलियतूं आहिनि ॾिनियूं वञनि। ऐं शहीद पुट जे प्लेटफॉर्म तां ऐं वधि में वधि हिननि माण्हुनि जी हाणे पुछाण कबी दोस्त सभई गॾिजी करे जेके निकिता आहियूं इंशाअल्लाह ताला हिन असांखे पूरी तरह ते नओं अमलो खपे अस्पताल में, अस्पताल जा जेके हक़ आहिनि उहे ॾिना वञनि। जीअं तव्हां ॾिठो त काज़ी में सिविल सोसाइटी सियासी समाजी तंजीम पारां काज़ी में अपग्रेडेशन ऐं उन जेके बुनियादी मसला आहिनि उन खिलाफ़ सख़्तु एहतजाज करे धरणो हुयो। हुननि एडमोर पंप खां वठी तालका प्रेस क्लब ताईं रैली कढी हुननि ऐं उन्हनि जेको मुतालबो अॻुवाण जेका उन्हनि मुतालबो कयो त काज़ी अस्पताल खे फुल अपग्रेड कयो वञे। उन जेके बुनियादी मसला आहिनि डॉक्टरनि जा मसला आहिनि, दवाउनि जा मसला आहिनि ऐं ॿिया जेके मसला आहिनि उहे फुल पूरा कया वञनि। कैमरामैन मजीद श्याम सां गॾु ज़ुल्फ़कार अली टांवरी, धरती टीवी न्यूज़, काज़ी अहमद।